अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू बाबाला किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद। पान नंबर ॿियो मनकूल आहे त जॾहिं बादशाह अफशाह इबरा बिन सबा कैबे खे बर्बाद करण जो इरादो कयो, मके मुकरमा में पहुतो त मके वारनि जो माल लुटियो। उन्हनि में हज़रत अब्दुल मुतलब जा उठ बि हुआ। हज़रत अब्दुल मुतलब बादशाह वटि वियो ऐं इजाज़त वठी उन जे दरबार में पहुतो। उन वक़्तु अबरा रेशमी ख़ीमे जे तख़्त ते वेठो हुयो। हज़रत अब्दुल मुतलब अबरा खे सलाम कयो ऐं अबरा हज़रत अब्दुल मुतलब खे सलाम जो जवाबु ॾिनो। हज़रत अब्दुल मुतलब जिन जो नूर तजली ॾिसी हुस्न जमाल ऐं हैबत ऐं वक़ार ॾिसी हैरान थी वियो। अबरा पुछियो त तव्हांजे अबनि ॾाॾनि में बि अहिड़ो नूर हुयो? हज़रत अब्दुल मुतलब चयो, हा। अबरा चयो, तव्हां माण्हू हिन फ़ख़ुर ऐं शरफ़ जे सबबि तमामु मख़लूक़ ते फ़ाइज़ आहियो। तव्हांखे त पंहिंजे क़ौम जो सरदार ऐं बुज़ुर्ग हुअण ई घुरिजे। पोइ हज़रत अब्दुल मुतलब खे पाण सां गॾु तख़्त ते विहारियो। अबरा चयो, तव्हां कहिड़े ग़रज़ खां आया आहियो? तव्हांजी सखावत ऐं शरफ़ जी मशहूरी ॿुधी आहे ऐं तव्हांजे जमाल ऐं जलाल ऐं अज़मत ऐं हैबत जो मुशाहिदो कयो। तव्हांजी हाजत या को कमु हुजे त आऊं करण लाइ तयारु आहियां, लिहाज़ा तव्हांजी ख़्वाहिश हुजे इहा बयानु करियो। अबरा सम्झो त खाना कैबा खे ख़राब ऐं बर्बाद करण खां मना कंदो। हज़रत अब्दुल मुतलब फरमायो त तुंहिंजा सिपाही मुंहिंजा उठ काहे आया आहिनि, उहे मूंखे वापसि करियो। अबरा खे गुस्सो अची वियो ऐं चयो, तव्हांजे क़द्र ऐं मंज़लत मुंहिंजे नज़रुनि मां किरी पई। आऊं तव्हांजे खानाए शरफ़ ऐं मंज़लत खे बर्बाद करण लाइ आयो आहियां ऐं तव्हांजी क़ौम खे फना करणु चाहियां थो जो उन घर जे सबबि तमामु आलम ते फ़ख़ुरु था करियो ऐं हर हिक खां मुमताज़ था थियो। इहो घर उहो आहे जंहिंजे लाइ हज जे लाइ सभिनी तरफ़नि खां माण्हू अचनि था। तव्हां उन जे बारे में कुझु कोन था चओ। तव्हां पंहिंजा उठ मूंखां वापसि वठण लाइ आया आहियो। हज़रत अब्दुल मुतलब चयो, आऊं उन घर जो मालिक कोन आहियां, आऊं पंहिंजे उठनि जो मालिक आहियां। पंहिंजे माल जे बारे में तोखे चवां थो, हर घर जो मालिक हर हिक खां ज़्यादा घणो ताक़तवर आहे, बुलंद आहे। इहो ख़ुदि संदसि घर जी हिफ़ाज़त ऐं हिमायत कंदो। इहो ॿियनि खां घणो हक़दार आहे। इहो ॿुधी अबरा हज़रत अब्दुल मुतलब खे संदसि उठ वापसि ॾेई छॾिया। हज़रत अब्दुल मुतलब उठ वठी मके वापसि आयो। पोइ अबरा लश्कर जरार ऐं वॾनि बुलंद हाथियुनि सां गॾु हरम ऐं ख़ुदा जे बर्बादीअ तरफ़ मुतवजो थियो। जॾहिं कैबे जे वेझो पहुतो